अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 17 जून 2025 प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। मोरे में पाणी जे लाइ एहतिजाज कंदे शहादत माणींदड़ इरफान लगारी ऐं ज़ाहिद लगारी जे ॻोठ खे पुलिस जो कड़ो अञा ताईं बरक़रार। रहवासी क़ैदियुनि वांगुरु ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। बीमार मरीज़नि जो इलाज बि मुश्किल थी पियो। शहीदनि लाइ आवाज़ उथारण बि ममनू बणियल। सिंध सभा जो सरवाण सिंधी नाम अलामती बुख हड़ताल लाइ वीदे खंभिजी वियो। संदसि खंभिजण ख़िलाफ़ मुज़ाहिरा। जसकम आरिसर जो अॻवान अरबाब भील जेल हवाले। जसकम आरिसर जे अॻवाननि संदसि आज़ादी जो मुतालबो करे छॾियो। सिंधु दरिया मां केनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जो बदीन में एहतिजाजी मार्च। अयाज़ लतीफ़ पलीजे जो ख़िताब। अवामी पोहरियत तहरीक जो कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधु दरिया ते केनालनि जी अॾावत ख़िलाफ़ मकली में मुज़ाहिरो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। मोरे में सिंधु दरिया ते केनालनि जी अॾावत ख़िलाफ़ एहतिजाज कंदे शहादत माणींदड़ शहीद ज़ाहिद लगारी ऐं इरफान लगारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ हुकूमत अञा ताईं के बि क़दम नाहिनि खयां, जॾहिं त शहीदनि जे ॻोठ लगारी बजराणी जे चोतरफ़ पुलिस जो कड़ो बरक़रार आहे। पुलिस अटाला मौजूदु आहिनि, जॾहिं त इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। इलाइक़े वासी घरनि ताईं महदूद थी रहिजी विया आहिनि। बीमार घर भातियुनि जो इलाज बि नथो कराए सघिजे। ॻोठाणनि जो चवणु आहे त असांजी दाद फ़रियाद ॿुधण वारो केर बि नाहे। सिंधु दरिया खे बचाइण निकिता हुआसीं, सिंजा वसीला बचाइण निकिता हुआसीं, पंहिंजे वजूद ऐं बका ख़ातिर निकिता हुआसीं। माण्हू बि असांजा मारिया विया, केस बि असांजे मथां दाख़िल कया विया आहिनि। असांजा माण्हू खंभे गुम कया विया आहिनि। 25 ॾींहंनि खां ॻोठ ते पुलिस जो कड़ो बरक़रार आहे। शहीदनि जे क़त्ल जी FIR बि दाख़िल नथी कई वञे। रोज़ पुलिस जूं गाॾियूं ॻोठाणनि खे हिरासत करण लाइ ॻोठ ॿाहिरां घुमंदियूं रहनि थियूं। जेको बि ॻोठ खां कंहिं मजबूरी तहत ॿाहिरि निकिरे थो, उनखे खंभे गुम कयो वञे थो। शहरनि में मौजूदु दुकान ऐं घर डाहे पट कया पिया वञनि। हुननि चयो त बीमार माण्हू पिणु घरनि ताईं महदूद थी रहिजी विया आहिनि। शहीदनि लाइ आवाज़ उथारण बि ममनू बणिजी वियो आहे। सिंध सभा जे सरवाण इनाम सिंधी पारां ॻोठ लगारी बजाराणी ते पुलिस जे घेरे ख़िलाफ़ अलामती बुख हड़ताल जो ऐलान कयो वियो हो। सिंधी इनाम जीअं ई सकरंड मां नवाबशाह तरफ़ रवानो थियण वारो हो त खेसि खंभे गुम कयो वियो। सिंधी इनाम सकरंड बस स्टॉप ते पहुतो त पुलिस खेसि खंभे लापता करे छॾियो। सिंध सभा पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त सिंधी इनाम नवाबशाह प्रेस क्लब ते अलामती बुख हड़ताल लाइ टेंट खणी ईंदड़ साथी फज़ल मरी ऐं ॿियनि कारकुननि समेत खंभिजी वियो आहे। सिंधी इनाम खे इन्ही करे खंभियो वियो आहे जो हुन कुझु ॾींहं अॻु ॻोठ बजाराणी लगारी ते रियासती मुहासिरे ख़िलाफ़ सिंध जे सभिनी डिवीज़ननि में प्रेस क्लबनि आॾो अलामती बुख हड़ताल करण जो फ़ैसिलो कयो हो। सिंध सभा पारां मुतालबो कयो वियो आहे त मरकज़ी सदर इनाम सिंधी संदसि साथी फज़ल मरी ऐं सभिनी खंभे गुम कयल कारकुननि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। ॻोठ बजाराणी लगारी तां पुलिस ऐं ॿियनि इदारनि जो घेरो ख़तमु करायो वञे। पुरअमन सियासी जदोजहद खे फ़ौजी ऑपरेशन ऐं दहशतगर्दी सां चिभाटण जी रवश बंदि कई वञे। सिंधी इनाम जे खमिजण खां पोइ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। दादू प्रेस क्लब अॻियां
क़ौमी कारकुननि एहतिजाजी मुज़ाहिरो करे सिंधी इनाम ऐं ॿियनि जी आज़ादी जो मुतालबो कयो। जसकम आरिसर जे अॻूणे वक़्ती चेयरमैन अरबाब भील खे जेल कस्टडी हवाले कयो वियो आहे। दादू पुलिस पारां अरबाब भील खे दहशतगर्दी जे अंत वारी अदालत में पेश कयो वियो। नौशहर फ़िरोज़ जी अदालत जसकम आरिसर जे अॻवान अरबाब भील खे जेल कस्टडी हवाले कंदे दादू जेल मोकिले छॾियो। उन मौक़े ते नामियारो लेखक ताज जोयो, एडवोकेट नूर तुनियो, एडवोकेट सरमद चांडियो, साजन कुमार, जसकम आरिसर जो चेयरमैन असलम खैरपुरी ऐं ॿिया बि मौजूदु हुआ। जॾहिं त जसकम आरिसर जे चेयरमैन असलम खैरपुरी, जीए सिंध तहरीक जे चेयरमैन सूर्या सिंधी, जसकम आरिसर जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी फ़ताह चन्ना, ख़ादम चांडियो, जीए सिंध तहरीक जे सीनियर वाइस चेयरमैन मीर सागर सियाल ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुतालबो कयो त अरबाब भील खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। जसकम चेयरमैन असलम खैरपुरी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वधीक चयो त सिंध हाई कोर्ट हैदराबाद की डिवीजनल बेंच ने असां अपील दाख़िल कई जेका 12 जून 2025 ते कोर्ट संगोरी पूरे केस के मनगढ़ंत करार ॾींदे अरबाब भील खे बाज़त आज़ादु करण जो हुकुम जारी कयो। तंहिंखां पोइ उहो लेटर जेको हाई कोर्ट खां असां वठी जॾहिं सेंट्रल जेल हैदराबाद पहुतासीं त असांखे चयो वियो त असां अरबाब भील खे आज़ादु कयो। जॾहिं लेटर असां पहुचायो त उन वटि इहो चयो वियो त उनखे आज़ादु कयो किथे आहे, असां वेठा आहियूं जेल ते, पर इन्हनि आज़ादु करण खां इनकार कयो, न को असांजे हवाले ते कयो। असां 4 बजे खां 9:15 बजे ताईं मुसलसल जेल खे धरणो हुयो जसकम त जीअं असांखे अरबाब भील जो ऐं हाई कोर्ट ऑर्डर कयो आहे। पर अफ़सोस सां चवणो पए हिते जी इंतिज़ामिया, हिते जी जेका बि वर्दी वारा माण्हू आहिनि उहे कंहिं बि सूरत में कानून ऐं अदालत जे फ़ैसिलनि खे मञण लाइ तयारु न आहिनि। इहो कानून वॾे में ॾिनो आहे त कैदी खे हाई कोर्ट केस मां बाद भरी कयो, पर हिननि ॿुधायो त 2023 में को दादू मेलो थियो, रोड ब्लॉक थियो ऐं 13 जहिड़ी असां तारीख़ खणी 13 जून ते 2 बजे उहा FIR 2023 जुर्म जी कटे अरबाब भील खे नॉमिनेट कयो ऐं दादू पुलिस उनखे उते जेल मां बजाए आज़ादु करण जे सुप्रीडेंट पुलिस नायब मांबड़ उनखे उनजे हवाले कयो, जेको बि कानूनी तौर ते सख़्तु ॾोह आहे। असां उनखे चैलेंज करण लाइ कोर्ट में वेंदासीं त हिन अहिड़े क़िस्म जो कानूनी ॾोह छो कयो आहे। ऐं उन खां पोइ दादू पुलिस हिनखे मुसलसल 2 ॾींहं गुम रखियो, तंहिंखां पोइ टियों ॾींहुं असां मजिस्ट्रेट छापो वठी हिनखे ज़ाहिर कयो ऐं पोइ कल्ह हिनजो स्पेशल मजिस्ट्रेट रिमांड वठी अॼु नौशहर फ़िरोज़ एचडी कोर्ट में पेश कयो वियो, जिते उते असांजे तरफ़ां एडवोकेट नूर तुनियो ऐं सरमद चांडियो ॿिया जेके बि क़ौमी वकील हुआ उहे शिरकत कया ऐं हिन अरबाब भील खे जेल कस्टडी करे 23 तारीख़ ते पेश करण जो हुकुम ॾेई दादू डिस्ट्रिक्ट जेल हवाले कयो ऐं वकीलनि तरफ़ां संदन बेल एप्लीकेशन खे जंहिंजी तारीख़ 19 जून 2025 रखी वई आहे। अॼु हिते असां तव्हां वटि ॿुधायूं था त हिते पाकिस्तान जी हिन रियासत जे अंदरि कानून जे नाले का बि शइ कोन्हे। अदालत खां मथियां फ़ैसिला करे माण्हुनि जो जीअण जंजाल कयो थो। इंतिज़ामिया हर उहो फ़ैसिलो करे थी जेको उन्हनि जे मनपसंदि जो आहे। उन अदालत जो एतिराम आहे, न आइन जो एतिराम आहे, न कानून जो एतिराम आहे। जीअं उन्हनि खे अचे थो तीअं कनि था, जंहिंजो मिसाल अरबाब भील आहे। अॼु असां हिते प्रेस कॉन्फ्रेंस करे उन्हनि जी नाजाइज़ी जो अवां जे ॾाढो वादे करियूं था त अहिड़े क़िस्म जूं नाजाइज़ी थियूं थियनि। हिन जी प्रेस कॉन्फ्रेंस में मूंसां गॾु जीए सिंध परिवार जनरल सेक्रेटरी अब्दुल फ़ताह चन्ना, जीए सिंध तहरीक जो चेयरमैन सूर्य सिंधी, जीए सिंध परिवार प्रेस सेक्रेटरी ख़ादम क़ौमी दानिशवर ताज जोयो, सागर नईम, साजन कुमार, नईम पीरादो, साजन कुमार ऐं ममताज़ मेमन ऐं एडवोकेट सरमद बि गॾु आहे।
असांजो तव्हां दावा खणी आया आहियूं त हिन रियासत में जिते इंसाफ़ थिए कोर्टूं जेकॾहिं इंसाफ़ ॾींदियूं त उते अमल नथो थिए अमल न कराईंदड़ हिकिड़ो वर्दी आहे जेल छुपी रखंदा जे हिन क़िस्म जी पूरी दादागिरी करे ऐं हिन क़िस्म जो कयो ऐं 4 कलाक घर रहण खां पोइ मजबूर थी उन्हनि ॿुधायो त असां दादूपुरी हवाले कयो आहे जॾहिं अरबाबी सां मुलाक़ात कई त हुन ॿुधायो त मूंखे 7 बजे जेल मां वठी पुरी दादूपुरी हवाले कयो ऐं 9 बजे ताईं धरणो लॻो रहियो 9:15 ताईं पोइ हुन धरणे जे प्रेशर में अची उन्हनि असांखे ऐं अरबाबी सां लाइव गुफ़्तगू कराई जेका असांजे उन्हनि एडवोकेट सरमद मियाणी सां कई जंहिंखां पोइ धरणो ख़तमु कयो सरमद चांडेला जंहिंखां पोइ असां जेको धरणो ख़तमु कयो। सिंध जे ज़मीननि ते वालार ऐं सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी पारां 22 जून ते कराची में एहतजाजी रैली कढी वेंदी। सिंध जे ज़मीननि ते ग्रीन पाकिस्तान जे नाले में थींदड़ वालार ऐं सिंधु दरिया जे पाणी ते धाड़े ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी कराची डिवीज़न पारां फुआरे चौक खां कराची प्रेस क्लब ताईं मरकज़ी सीनियर नायब सदर रोशन अली बुर्डो जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी वेंदी। एहतजाजी रैली में शिरकत लाइ सियासी समाजी अॻुवाणनि लेखकनि अदीबनि दानिश्वरनि क़ौमी कारकुननि वकीलनि सहाफ़ियुनि शागिर्दनि ऐं सिंध दोस्त धुरियुनि खे शिरकत जी अपील कई वई आहे। ॿिए पासे दादू में सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले कांग्रेस जो इजलास मरकज़ी सीनियर नायब सदर रोशन अली बुर्डो जी सदारत हेठि थियो जंहिंमें मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी अली असगर कुरैशी मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी मोहम्मद रमज़ान बुर्डो दरिया ख़ान लगारी सिकंदर सोढर अली उमराणी नज़ीर अहमद बबर ऐं ॿियनि शिरकत कई। मरकज़ी अॻुवाणनि कांग्रेस में वेठल समूरनि ज़िम्मेवारनि खे पाबंद कयो त तनज़ीम खे मज़बूत करण लाइ ज़िले जे समूरनि यूसिन वार्डनि में ॻोठनि में खुलियल कचहरियूं कयूं वञनि। हर 3 महीने तालुका ऐं ज़िलो डिवीज़न समेत मर्कज़ खे रिपोर्ट ॾियण जो पाबंद रहंदो। सिंधु दरिया मां नवां केनाल कढणु कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधु दरिया जी बहाली तहरीक जी जदोजहद दौरान शहीद थींदड़ इरफान लगारी ज़ाहिद लगारी ऐं ॿियनि जे खून सां इंसाफ़ लाइ जसकम ज़िले दादू जे सॾ ते शाही बाज़ार खां फाटक चौक ताईं जसकम जे सवें कारकुननि एहतजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतजाज कंदे अॻुवाणनि सफदर अली तुनियो मंसूर जमाली आशिक़ सोलंगी सिकंदर राहजो आरिफ लगारी सदाकत शेख ऐं ॿियनि चयो त हिकु मुनज़म साज़िश ऐं रथाबंदी तहत पंजाब जी बंजर बणियल ज़मीननि खे आबाद करण लाइ सिंध जे आबाद ज़मीननि खे बंजर बणायो पियो वञे। कारपोरेट फार्मिंग जी आड़ में सिंध जी लखें एकड़ ज़मीननि खे पंजाब जे हवाले करे सालनि खां आबाद सिंधियुनि खे धरती खां बेदख़ल करण जी साज़िश कई वई आहे। उन ख़िलाफ़ जदोजहद करण जे ॾोह में मोरो अंदर इरफान लगारी ऐं ज़ाहिद लगारी खे शहीद कयो वियो जॾहिं त उन अमल ख़िलाफ़ एहतजाज करण जे ॾोह में जसाफ़ दादू जे सदर सालार सोलंगी समेत ॿियनि केतिरनि ई जसकम जे कारकुननि ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया आहिनि। असीं पंजाब ऐं सिंध हुकूमत खे ॿुधाइण था चाहियूं त असीं जसकम जा कारकुन शहीद बशीर ख़ान कुरैशी जी इख़्तियार कयल जदोजहद तहत जसकम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी जी अॻुवाणी में सिंधु दरिया मां नवां केनाल कढणु कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं। लाड़काणे में सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर कामरेड समर हैदर जतोई जी अॻुवाणी में सिंध जूं ज़मीनूं नीलाम करणु तकरारी केनालनि ऐं बदअमनी महांगाई करप्शन ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली दौरान प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जो मुतालबो पिणु कयो वियो। उन मौक़े ते मरकज़ी सदर कामरेड समर हैदर जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टीअ जे 17 वरहनि जे हुकूमती दौर में सिंध जे माण्हुनि खे सवाइ बुख बदहाली बदअमनी महांगाई ऐं करप्शन जे ॿियो कुझु बि नाहे मिलियो। पीपल्स पार्टी इक़्तिदार ख़ातिर सिंध सां गद्दारी करे रही आहे। सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग वसीले नीलाम कयूं वयूं आहिनि। उन्हनि ज़मीननि ते सिंध जे ग़रीब मिसकिन हारियुनि जो हक़ आहे जॾहिं त सिंध जी ज़रायत मुकमिल तौर ते तबाह थी वई आहे। बजट में ज़रायत लाइ को बि पैकेज नाहे ॾिनल। तेल जे अघनि में वाध करे ग़रीब आवाम सां वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। अॻे ई तमामु घणी महांगाई आहे। तेल जे क़ीमतनि खे वधाइण सां महांगाई जो तूफ़ान ईंदो।
हुन चयो त जेकॾहिं तकरारी केनाल ठहिया त सिंध जूं ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं ऐं सिंध जो वजूद ख़तरे में पइजी वेंदो। जॾहिं त प्रिया कुमारी बि अञा ताईं बाज़ियाब थी नाहे सघी। प्रिया जा वालदेन सख़्तु परेशान आहिनि। उहो हिकु सिंध हुकूमत जी कारकर्दगी ते वॾो सुवालु आहे। असीं ख़ामोश न वेंदासीं। पीपल्स पार्टी खे सिंध जे पाणी ते धाड़ो हणणु, कारपोरेट फार्मिंग वसीले ज़मीनूं विकिणणु न ॾींदासीं। असांजी जदोजहद जारी रहंदी। कारपोरेट फार्मिंग मनसूबनि, सिंधु दरिया मां केनाल कढण ऐं मैदनी वसीलनि जी फुलूट ख़िलाफ़ मुल्क गीर जलसे आम ऐं मज़लूम क़ौमनि ऐं तबक़नि जे अॻवान रसूल बुश पलीजीअ जी 7वीं वरसी जे मौक़े ते 21 जून ते जुंगशाही भरिसां ॻोठ मुंगर ख़ान पलीजो में थींदड़ जलसे जूं तयारियूं जारी आहिनि। जलसे में शिरकत जे हवाले सां मुल्क जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तनज़ीमनि जे अॻवाननि, अदीबनि, शाइरनि, लेखकनि, सहाफ़ियुनि, दानिशवरनि, वकीलनि ॿियनि शख़्सियतनि खे दावतूं पिणु ॾिनियूं पियूं वञनि। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मेहसर ऐं मरकज़ी अॻवान अब्दुल कादिर रांटो, बलोच क़ौम परस्त अॻवान नेशनल पार्टी जे सदर मालिक बलोच, अवामी नेशनल पार्टी जे सदर इमल वली, बलूचिस्तान नेशनल पार्टी जे सदर अख्तर मेगल, नामवर सियासतदान डॉक्टर परवेज़ हूद भाई, पाणी माहिर डॉक्टर हसन अब्बास ऐं ॿिनि अॻवाननि सां टेलीफोनिक राब्ता करे जलसे में शिरकत जी दावत ॾिनी। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी चयो त मुल्क खे IMF हवाले कयो वियो आहे। मुल्क जी बजट खां वेंदे समूरा मामरा आलमी मालियाती साम्राजी इदारो हलाए रहियो आहे। मुल्की बजट मुकमिल तौर ते IMF जी फरमाइशी बजट आहे। हुकुमरान जे अयाशनि जी सज़ा अवाम भोॻे रहियो आहे। अवाम मथां हिकु दफ़ो वरी घाटे टोड़ टैक्सनि जो भार विधो वियो आहे। पेट्रोल ऐं डीज़ल समेत आम इस्तेमाल जूं शयूं महांगियूं करे अवाम जी चेल चिॿी कई वई आहे। हुननि चयो त बजट में अवाम लाइ को रिलीफ कोन्हे। सरमाएदारनि ऐं वापारियुनि बदिरां आम अवाम मथां टैक्स लागू कया पिया वञनि। सरमाएदार टैक्सनि खां आज़ाद करार ॾिना विया आहिनि। ग़रीब अवाम 24 कलाक टैक्सनि जे भार हेठि आहे। पेट्रोल ऐं ॿियनि घुर्बल शयुनि जा अघ वधाए अवाम जो रत चूसे हुकुमरान अयाशियूं करे रहिया आहिनि। क़ौमी अवामी तहरीक ज़िले बदीन पारां केनालनि जी अॾावत, कारपोरेट फार्मिंग ऐं बदीन ज़िले में पाणी जी हथरादो खोट ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो जी अॻवानी में हज़ारे माण्हुनि अलाहवाला चौक खां पैदल मार्च कयो, जेको शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां थींदो बदीन प्रेस क्लब ऐं ऐवान साफ़त बदीन वटि पहुतो, जिते एहतजाजी मार्च जलसे में तब्दील थी वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त सिंध सां नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि। नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सिंध जे माण्हुनि खे सुजाॻ थियणो पवंदो। अयाज़ लतीफ़ पलीजे जो वधीक चवणु हो त पोया CCI चयो त केनालनि ते कम जारी आहे। असां कमेटी ठाही वञी करे कमेटी फ़ैसिलो कनि। हाणे त पंजाब चए थो त केनाल त ठाहियूं था, असां करे डैम ठाहियूं। हाणे पंजाब जा वज़ीर चवनि था काला बाग डैम असांजी मईशत जी रीढ़ जी हॾी आहे। उहो ॾिठो न, ॾिठो सिंधियुनि खे भंबलाइण ऐं बेवकूफ़ बनाइण त सवलो आहे। सिंध ने हिकिड़ी यादि गॾु करे पोइ प्रोजेक्टनि ते बजटुनि ते हलंदड़ 10-15 कराची हैदराबाद जा अदीब अची लिखंदा साईं बाबा सिंध जो क़ौमी इज्तिमा थियो, धरणो थियो, धरणे जी सियासत सां सिंध छाल ॾेई वई, सिंध अॻियां हली वई, सिंध खे जंप अची वियो, सिंध जो क़ौमी हिकिड़ो इतिहाद जो निर्वार गुज़ारो थियो, कमु थियो। हाणे छा कयो? मिलियो न मेले मला करे चइबो बाबा खेल ख़तमु, पैसा वञो पंहिंजे घर। हाणे वञा सभु सिंधी हले हाणे तव्हांखे बदीन वारनि खे पाणी मिले थो? पाणी आई कोन्हे। टटो सजावल पाणी आई कोन्हे। प्रणब अहमद खान पाणी आई कोन्हे। कंदकोट, शिकारपुर, लाड़काणो, सखर, घोटकी ॾोह ख़तमु थिया। ॾोह जारी आहे। 4 बजे खां पोइ घर नथा सघी सघो। वो नंढड़ो छोकरो अंश सही हेड़ो ॿार उहो अॻुवाट थी वियो। शिकारपुर जी क़ौमी अवामी तहरीक जे दोस्तनि ने ॿियनि सियासी सुजाॻ माण्हुनि जदोजहद हलाई। अंश सही कई ॾींहंनि खां पोइ वापसि थियो। नंढड़ा ॿार पिया अॻुवाट थियनि। ला एंड ऑर्डर बहाल थियो न। जेका कारपोरेट फार्मिंग लाइ ज़मीनूं खयूं उहे मिलियूं न। ज़मीनूं वापसि थियूं। ही ठगी आहे। सिंधियो सोचो ऐं तव्हां नौजवाननि खे जेके नौजवान आहियो, नौजवान जो बुत में कोन दिमाग़ में को 80 साल वारो माण्हू दिमाग़ी तौर नौजवान थी सघे।
भले 80 साल उमिरि अकुल अथसि सम्झ अथसि उहो नौजवान तव्हांखे सम्झाइण आयो आहे मायूं तव्हांखे सम्झाइण आयो सम्झो ॿियनि सूबनि वटि मिलूं पयूं हलनि तव्हांजे पेट्रोल गैस ऐं कोयले ते ऐं तव्हां हर 2 कलाकनि खां पोइ बिजली बंदि आहे हर कलाक खां पोइ बिजली अचण सां पहिरीं चवंदा चार्ज करे वठां फोन चार्ज कया मायूं चवनि थियूं गैस खे बोर्ड ते वठां कपिड़ा इस्त्री करे वठां जहिड़ो हिकिड़ो पुल सुराज ते बीठा हुजो त डोड़ी पुॼूं हाणे तो जन्नत में वञा या दोज़ख में वञा वापस तव्हांखे रोज़ दोज़ख ऐं जन्नत जो दीदार कराए हर कलाक खां रात जो अज़ाब में तड़पी जियो पिया छिक भरे विछायो रली खणी हिते विछायो वरी रली दरिए साम्हूं अचो वरी गिलास जग पाणी जो पुट ते हारे अचो वेहाण सॼो पुछियो पियो आहे घर में तव्हांजे ऐं इहो छो पियो चवां आउं हिननि मरहलनि मां गुज़रां थो MNA MP वांगुरु कोन आहियां जो 24 कलाक मूं वटि AC हलंदो हुजे तंहिंजे करे मूंखे ख़बर आहे त राति जो वेहाण वरी ईअं ऊंधो कंदो आहियां छाकाणि मथो पासो पुसी वियो हूंदो आहे पघर में पोइ वरी हेठियों पासो मथे कबो आहे मूंखे ख़बर आहे त सिंधी माण्हू कीअं पिया जीअनि लालू रैंक जे समाजी अगवान डॉक्टर ज़ुल्फ़कार अली चांडी जे नौजवान पुट अमानत अली चांडी जी अचानक तबियत ख़राब थी ऐं हूअ वफ़ात करे वियो जॾहिं त समाजी अगवान ऐं लेखक डॉक्टर ज़ुल्फ़कार चांडी जो चवणु आहे त मुंहिंजे पुट अमानत अली खे ज़हर ॾेई क़तल कयो वियो आहे जॾहिं त वाक़िए जी जांच न थी सघी आहे अमानत अली 8हीं क्लास जो शागिर्द हो ॿुधायो वञे थो त अमानत अली राति देरि ताईं दोस्तनि सां गॾु हो वापसि आयो त सुबुह जो संदसि तबियत ख़राब थी वई डॉक्टरनि जो चवणु हो त नीगर खे ज़हर खाधल हो डॉक्टर ज़ुल्फ़कार चांडीअ ॿुधायो त मुंहिंजो पुटु इंतिहाई घणो ज़हीन ऐं सबा जहिड़ो हो हू पाण ज़हर नथो खाई सघे असांखे शक आहे त खेसि ज़हर ॾेई क़तल कयो वियो आहे वधीक तस्दीक लाइ असां मामले जी हर रुख खां जांच कराईंदासीं छो त असांखे शक आहे त खेसि क़तल कयो वियो आहे राणीपुर में नामियारे लेखक कादर सोलंकी जे नावल सरजस तांसूर जी महूरती तक़रीब मुनक़िद कई वई तक़रीब खे ख़िताब कंदे नामियारे लेखक ऐं अदीब जामी चांडीअ चयो त सिंधी अदब में नावल जी वॾी अहमियत आहे नावल लिखण जो रुझान वधी रहियो आहे पर नौजवाननि खे पहिरियां नावल पढ़णु घुरिजनि ऐं तकड़ में नावल लिखणु न घुरिजनि महूरती तक़रीब खे ख़िताब कंदे जामी चांडीअ वधीक चयो त लिखण सां ई ॿोली जी बका थींदी आहे ऐं नावल में किरदार हूंदा आहिनि अहिड़ी तरह शाह लतीफ़ जी शाइरी में पिणु किरदार समायल आहिनि हिन नावल में समाज में थींदड़ नाइंसाफ़ियुनि जी अकासी थियल आहे लेखक समाज मां नाख़ुशि आहे समाजी जबर इंसानी हक़नि मुआशी जबर खे शामिलु कयो आहे सिंध जे मशहूरु नावल निगार डॉक्टर इब्राहिम खरल ख़िताब कंदे चयो त नावल में आखाणियूं समायल हूंदियूं आहिनि जेके मुआशिरे जूं हूंदियूं आहिनि कादर सोलंकी जो नावल सिंधी ॿोली जो अहम हैसियत वारो नावल आहे जंहिंखे पढ़ंदड़ ऐं अदबी दुनिया में बहितर मक़ाम मिलंदो नामियारे कहाणीकार प्रोफेसर मुख़्तियार चन्ना तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त कादर सोलंकी जो हीउ ॿियो नावल आहे जंहिंमें समाज में थियल बग़ावत शामिल आहे उन मौक़े ते हुबदार जागीराणी रोशन शेख नावल जे ख़ालिक़ कादर सोलंकी ऐं ॿियनि चयो जेको समाज में थी रहियो आहे उनखे सहेड़े ई नावल लिखियो वियो आहे उन मौक़े ते यूनियन काउंसिल सेठारजा बाला जो चेयरमैन डॉक्टर ज़ाकिर हुसैन सोलंकी ज़िले काउंसलर इमदाद सोलंकी सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी अॻवान मोहसिन सोलंकी क़ौमी कारकुन गाज़ी इमदाद लाड़क शौकत गांगरे प्रोफेसर बशीर जावरी रहीम सोलंकी राशिद सोलंकी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई जॾहिं त उन मौक़े ते महफ़िल मौसीक़ी पिणु मुनक़िद कई वई जंहिंमें मक़ामी फ़नकारनि क़ौमी गीत ॻाए महफ़िल खे 4 चंड लॻाए छॾिया मीरपुर बठोरे वासियुनि बजट खे रद्द करे छॾियो बजट ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो मीरपुर बठोरे में थियल एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी जब्बार ज़ौर राहील अनवर सुमरो अमजद ख़ैरपुरी ऐं ॿिया करे रहिया हुआ उन मौक़े ते अॻवाननि चयो त सिंध हुकूमत बजट में मुलाज़िमनि जी पघार में सिर्फ़ु 12% ऐं पेंशन में 8% इज़ाफ़ो कयो आहे महांगाई जे हिसाब सां घटि में घटि 50% पघार ऐं पेंशन वधाइण सां गॾु 30% DRA पिणु ॾिनो वञे
बदीन जो सीनियर साफ़ी बीमारी सबब कसम पुरसी वारी ज़िंदगी गुज़ारण लॻो। सीनियर साफ़ी प्रेस क्लब जे सरपरस्त आला ग़ुलाम रसूल बिरोही खे बीमारियूं वकोड़े वियूं। इलाज न थियण करे संदसि ज़िंदगी पिणु ॾुखी थी पई। ख़ैरपुर में चोरी ऐं फुर्जूं वारदातूं मामूल बणिजी वियूं। ख़ैरपुर में ॾोहारियुनि जे राज सबबि रहवासी मुश्किलातुनि खे मुंह ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त वापारियुनि जो चवणु आहे त ॾोहारी हफ़्तो अॻु घर मां 12 तोला सोन 12 लख रुपया रोक रक़म चोरी करे विया हुआ। इतला बावजूदि पुलिस के बि क़दम न खयां। हफ़्तो गुज़री वियो आहे पर पुलिस का कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते कार्रवाई करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं सामान वापसि ॾियारियो वञे। मीरपुर ख़ास में बिजली जी लोड शेडिंग रहवासियुनि खे परेशान करे छॾियो आहे। अणाएलानियल लोड शेडिंग जे करे सख़्त गर्मी सबबि रहवासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरनि जी ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे। कलाकनि जा कलाक बिजली बंदि रहे थी। सॼी राति शहर पिणु ऊंदहि में ॿुॾल रहे थो। रहवासियुनि पारां एहतिजाज जो चिताव ॾींदे चयो वियो आहे त अणाएलानियल लोड शेडिंग जो सिलसिलो बंदि कयो वञे। मीरपुर बठोरे में सूफ़ी शाह इनायत प्रेस क्लब जे चूंडियल उहिदेदारनि जे मान में आजियाणो ॾिनो वियो। आजियाणे वारी तक़रीब खे ख़िताब कंदे जीए सिंध क़ौमपरस्त पार्टी जे सरबराह नवाज़ ख़ान ज़ौर चयो त सहाफ़त हिकु ताक़तवर मोर्चो आहे। सहाफ़ी जो कलम जुंबश में अचे त समाज में वधंदड़ बुराइनि खे बुंजो अची सघे थो। सहाफ़ियुनि में ॿधी न हुअण करे ईअं थिए थो त सचा ऐं खरा सहाफ़ी निंधड़का करे मारिया वञनि था। पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी अस्पताल नवाबशाह में बुनियादी सहूलतुनि जी खोट ऐं दवाउनि जी खोट ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां 21 जून खां पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जे साम्हूं कैंप लॻाइण जो ऐलान कयो वियो आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे वाइस चेयरमैन निसार कीरियो जी सदारत हेठि ज़िले काउंसिल जे इजलास में ज़िले सदर बाग़ी रफ़ीक़, ज़िले अॻवान हाकिम अली उनड़, ॿुढल मगसी डॉक्टर गफ़ार डहराज, गुल इनकलाबी ऐं ॿियनि शिरकत कई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जे नएं VC उहिदो संभालियो आहे। अस्पताल मसइलनि जो मर्कज़ बणिजी वई आहे। असां मसइलनि जे हल लाइ एहतिजाजी तहरीक हलाईंदासीं। हैदराबाद में मुबैना तौरु खंभियल सरवर अबड़ो घर पहुची वियो। SUP अॻवान सिंधु ते 6 केनालनि जी अॾावत ख़िलाफ़ आयल फील्ड जे मेन गेट अॻियां एहतिजाज कयो हो, जंहिं खां पोइ खेसि खंभे गुम कयो वियो हो। बाज़ियाब थियल सरवर अबड़े ॿुधायो त 27 मई ते FIA वटि पहुची बयान रिकॉर्ड करायो। हुन इल्ज़ाम हणंदे चयो त मसइल प्रेशर विधो वियो त अमलदारनि खां माफ़ी वठां। जीअं ई ऑफिस खां ॿाहिरि निकितसि त थोरे मुफ़ासिले ते विगो गाॾी में सवार माण्हू बीठा हुआ जेके खंभे खणी विया। मुख़्तलिफ़ हंधनि ते रखी हिरासां कयो वियो। हुन चयो त आउं इंसाफ़ लाइ अदालत वेंदुसि। सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां चूहड़ जमाली में बदामनी ऐं मनशा जे विकिरे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी अब्दुल वाहिद ख़ासखेली ऐं ॿिया करे रहिया हुआ। अंजमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन टंडे मोहम्मद ख़ान चैप्टर पारां सिंधी अदबी संगत शाख टंडे मोहम्मद ख़ान जे सहकार सां सिंध जे नामियारे शाइर हसन दर्स जी 14हीं वरसी मल्हाई वई। वरसी तक़रीब खे एजाज़ अली जसकाणी, असगर भट्टी, आज़म भट्टी, रफ़ीक़ास लगारी, आगा जान आगा, नूर हसन भट्टी, डॉक्टर जमाल नासिर सोलंगी, परवेज़ ख़ासखेली, गुल ख़ासखेली, आशिक़ अली गाहो, ग़ुलाम नबी शाइर ख़ासखेली, मेहराब लतीफ़ी, मियाँ मुख्तियार निज़ामाणी, रमज़ान आज़ाद लगारी, कदीर लगारी, मोहम्मद अशरफ गंजलाणी, अयाज़ लगारी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हसन दर्स जो टंडे मोहम्मद ख़ान सां घाटो लाॻापो हो, जंहिंखे हू पंहिंजो ॿियो घर सम्झंदो हो। असां सभिनी लाइ इहो कंहिं एज़ाज़ खां घटि नाहे। हूअ निरगसी नेणनि चेड़ जे हुगाव जो तारीख़ रुमास ऐं इनकलाब जो शाइर हो। तवरी उतर लाड़ ऐं कोहिस्तान जो शाइर हो, जंहिं तख़लीक़ जा गुल पोखे जदीद सिंधी शाइरी खे सुरहाण बख़्शी। हुन जो पंहिंजो असलूब हो, हुन जो पंहिंजो अंदाज़ हो, जंहिं अलामतनि ऐं इश्तिहारनि खे नवां लिबास ॾिना। वरसी तक़रीब में नौजवान रागी फज़ल लगारी हसन दर्स जी शाइरी झूंगारे हसन दर्स जी यादि खे भेटा जा गुलाब अर्पिया।
ही असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।